चुंज हणी वॾियाऊं लोहा हुबा भई हुआ इलाही आवाज़ जे विच में लतीफ़ साईं जे पैगाम जी जॾहिं ॻाल्हि था कयूं त उनजे पैगाम खे कंहिं बि हिकिड़े ई प्रोग्राम में असां बंदि नथा करे सघूं, केर नथा करे सघूं, छाकाणि त हुनजो पैगाम ई एतिरो वसीउ आहे त ही ईअं सम्झो त बीठल पाणी में असां पथर उछलायो आहे प्रोग्राम करे। ऐं हिते जेके बि स्टेज ते वेठल असांजा मकाल निगार आहिनि चाहिनि त उहे सॼो ॾींहुं लतीफ़ साईं ते ॻाल्हाइनि त न थकबा, सॼो ॾींहुं मकाल पढ़नि तॾहिं न थकबा। इन जे करे असां शुरू में ई साईं जेका ॻाल्हि कई त असां हिनखे किताबी सूरत में आणींदासीं। पोइ डॉक्टर परवीन मूसा बेशुमार मैडम डॉक्टर परवीन मूसा आई वक्त जी घुर्ज आहे जेको मौजूद सलाह वारनि सिलेक्ट कयो आहे इलाही वज़नाइतो आहे ऐं वक्त जी घुर्ज आहे। पर मौज़ूअ जी चिटाईअ खां अॻु इहो चवंदी हुयसि त असां इहो कीअं ऐं कहिड़ी रीति प्रूफ करियूं त ज़ाती तरक़ीअ में ई इज्तमाही भलो आहे ऐं उन खां पोइ इहा ॻाल्हि सम्झी ऐं सम्झाए सघिबी। आमतौर ते इहा ॻाल्हि चिटी आहे त कंहिं बि घर जो को फ़र्द जेकॾहिं महिनत सां कंहिं मथां वारे मक़ाम ते पहुचे थो त उनजे मां न फ़क़ति उहो घरु, उनजो कुटुंब, आसपास कबीले ऐं क़ौम खे फ़ाइदो मिले थो। पोइ पर शर्त उन में इहो आहे त उनजे शख़्स में कीअं ऐं क़ुर्बानी करण जी मणिया हुजे। लतीफ़ सरकार जे नज़र में उहे कहिड़ा रोशन रखता आहिनि जिन ते असीं हली गॾियल तौर तरक़ी याफ़्ता थी सघूं। अचो त ॾिसूं इन्हीअ में को बि शक शुबो न आहे त इंसानी तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में के न के सुजान, ॾाहा ऐं गैर महमूदी ज़हन जा माण्हू पैदा थींदा रहिया आहिनि जिन जे मुताले, मुशाहिदे, अमल, सोच ऐं फ़िक्र जे रोशनीअ जा किरण दाइमियत जी सूरत वठी उनजे समाज ते असर अंदाज़ थींदा रहिया आहिनि। अकेले माण्हू जी हयाती इकाई जी हैसियत रखंदे इज्तमाहियत सां लाॻापे ऐं माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल सां ॻंढियल आहे। इन्हीअ वसीले ई असांजे हिन सॼे समाजवादी निज़ाम जो जी तश्कील थिए थी जा अॻिते हली तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी निशान पर रहे थी। हिन भूअ जा भाग भला रहा जंहिं लतीफ़ सरकार जहिड़े ॾाहे जीनियस ऐं बाकमाल शाइर खे जनम ॾिनो जंहिंजे शाइरी जो पैगाम सचाई, सुचेताई, सुजाॻी, सम्झ, सहप ऐं सियाणप जो पैगाम आहे। पढ़ंदड़नि, ॿुधंदड़नि, ॻाईंदड़नि में इनकलाबी तब्दीली आणींदड़ हिन कलाम जी जोड़ जेकॾहिं अहम ख़ूबी इहा आहे त इहा शाइरी इनफ़रादी ऐं तोड़े गॾियल नमूने सां भलाईअ ॾे मोड़ींदड़ आहे। शाह असांजो अहिड़ो रहबर आहे जंहिंजी शाइरीअ ते अॼु सदियूं गुज़रण खां पोइ कॾहिं कंहिं एतिराज़ न ॿारियो आहे, चाहे हिंदू हुजे चाहे मुस्लमान, सुन्नी हुजनि या अहले तशी, ॿुढा हुजनि या नौजवान, औरतूं हुजनि या मर्द, ॾेही हुजनि या परॾेही, हर कंहिं जे अंदर जो आवाज़ इहा शाइरी आहे। मुंहिंजा वीचार ॿुधंदड़ लतीफ़ी शिदाई इन खे ॻाल्हि सां ज़रूरु मुतफ़िक़ थींदा त इन जो सबबु फ़क़ति इहो आहे त लतीफ़ ज़िंदगीअ जो शाइर आहे। संदसि शाइरीअ में किथे बि का मायूसी, नाउमीदी, बेहिमताई ऐं बेज़ारी ॾिसण में कोन ईंदी, छो त इहे नाकारी जज़्बा आहिनि ऐं जिन सां माण्हू आहिस्ते आहिस्ते विसारियल, उजामियल ऐं बेसतो थींदो वेंदो आहे। इन तरह सां अॻिते हली उहो फ़र्द या उहा क़ौम उसूलनि खां बेउसूलीअ ॾे, सच खां कूड़ ॾे, महिनत खां ग़फ़लत ॾे त आज़ादीअ खां ग़ुलामीअ ॾे मुड़ण लॻंदी आहे। असांजे तरक़ी पसंदि, इनक़लाबी, मुज़ाहिमती, बहादुर ऐं बाशऊर क़ौमी शाइर शाह साहिब जी पंहिंजी हयाती नेक गुणनि ऐं ख़ासियतनि सां वाॻे हुई। हुन खे पाण चङी पर ॼाण हुई त कंहिं बि शख़्स जूं ज़ाती हकारी ख़ूबियूं न रुॻो संदसि ज़ात लाइ पर कुटुंब, कबीले ऐं क़ौम जे इज्तमाही भले लाइ इंतिहाई कारमंद आहिनि। सॼो समाज तॾहिं तरक़ी कंदो जॾहिं उहे चङनि गुणनि सां वास्ता जे मंझि एतबार ऐं एतमाद जी क़ुवत वधंदी। हू पाण भराईअ जा मिसाल क़ाइमु करे तारीख़ जे तारीख़ रुखनि खे तब्दील कंदा। बगर कयो वतन बिर्त न छिननि पाण में, पतो पखियरनि माण्हू अञा वेठो। क़ौम खे गॾु थियण जा दस ॾींदड़ लतीफ़ साईं जी शाइरी उन ई दौर में वजूद में आई जेको दौर सिंध जे हालतनि जे हवाले सां मज़लूम दौर हो। सिंध जो महफ़ूज़ तबिक़ो ज़ुल्म, ॾाढ ऐं जबर में पिघल हो। शाह लतीफ़ संदनि हीनू नहाल ॾिसी ऐं ठाहियो। अॻियां वधण ऐं ज़ाती तौरु मज़बूत थियण
जा रसद ने दसिया महकूमे मां निकिरण लाइ उत्साहियो हदीसनि पहाकनि ऐं चवणियुनि सां सींगार बेतनि सां कचेरी करे महफ़िलनि खे रोशन कयो तारीख़ जे अज़ीम क़ुर्बानियुनि खे ॻाल्हियो ख़ैर ऐं इश्र जे वाक़िअनि खे रुक बहंदियुनि रत जे रांदियुनि खे पंहिंजे कलाम महफ़त वधायो शहादत जे सख़्तीअ खे ॾिसोड़ो नाप ॼाणाए भाकरे गुणनि जो असली खे ॼाणायो त अंदरि जिनी जा अध हूंदा टुगर बि से ॾोरींदी गफ़लत छॾींदा त्या कोई सुल्तानी सुहाग माणींदा वेठनि था मारी वरनि उथी राह ॾे लॻो आहे दिलि जा वहम विसारे अॻियां वधंदो आहे शाह पंहिंजे मौक़िफ़ जे चिटाईअ लाइ पंहिंजनि जे भले लाइ मज़बूत थी बीठो देशवासियुनि सां कचहरियूं करे संदनि दुख ॾंज वहम विस्वसा ख़ौफ़ ख़ुदशा ख़दशा परोड़े अहिड़ो शाइरीअ जो समुंड परिटियाई जो अॼु संदसि फिक्री वाट सदियनि खां हर समाजी दौर में हक़ सच ऐं ज़िंदगीअ जे भलाईअ जो रस्तो आहे वटिसि वांदो भेण गुनाह जुस्तजू ऐं जदोजहद जो हामी आहे संदसि मौक़िफ़ आहे एॾो सूर सही निंड न कजे नाख्या सुते सॼण न मिलनि आहे इहा खड़ी से पुनू को पुछनि जे संजे रहनि सुम्ही यानी सुम्हण जी गफ़लत जी रोक आहे मौजूदा दौर जे हवाले सां ॾिसंदासीं त कहिड़े बि माण्हू कहिड़े बि क़ौम या कंहिं मुल्क जी दुनिया में अहमियत जेका आहे संदसि पाण भराई आहे जंहिंजी नज़र हिन दौर में मुआशियात ते गहरी आहे उहो ई कामयाबु आहे लतीफ़ सरकार जो सामूंडी सिंध जे इक़्तिसादी तारीख़ जो माख़ज़ आहे हुन सीलानी शाइर सिंध जे कुंड कुछ खे घुमियो सिंध जा कंहिं माग मकान ॾिठा सामूंडियुनि जे वंज वापार लाइ कयल सफ़रनि में सिंध जे औज जे दौरनि खे मुतासिर कयो संदसि दौर में केतिरा ई वसंदड़ बंदर मौजूदु हुआ जीअं लाहिरी बंदर बीबल बंदर शाह बंदर औरंगा बंदर सिंधू बंदर इन्हनि सभिनी जो ज़िक्र डॉक्टर ग़ुलाम नबी बलोच पंहिंजे हिकिड़े मक़ाले में कयो आहे लतीफ़ साईं उन्हनि मरजारनि नाखियुनि ऐं मलाहनि खे मटा थो ॾिए जेके अमीर करे पाताल मां सिपूं सूजे आणण लाइ कशाला कटीनि था महिनत जे अज़मत खे सम्झनि था त पाण खे पेरनि ते बीहारण लाइ सोननि ऐं लालनि मोतियनि जा तालबूत थी कारोबार कुननि में घिड़नि था अॼु जो दौर कॉम्पिटिशन जो दौर आहे लतीफ़ सरकार जे हिकिड़े बैत खे दिलि सां पढ़ी असांखे अॻियां वधणो आहे ख़ासि तौरु नौजवान नसल खे सलाह आहे त शाह जो रिसालो सिंधीअ में उर्दूअ में अंग्रेज़ीअ में कंहिं ॿोली में पढ़नि ऐं व्याखो रखनि व्याज अमी करे मोहकाओ ॾेई त सिपूं सूजे कढियूं पातारा पेई पसंदा से ई अमल थियसि